नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त शिकारपुर में खबर ॾींदा आहियूं त स्टोरगंज थाने जत ॻोठ कामिल खान शहर में ज़मीन जे पुराणे तकरार तां अब्दुर्रहमान शहर ऐं हाफ़िज़ अली अकबर शहर दुर विच में जेड़ो ॿिन्ही दुरुनि जा 10 माण्हू ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल शिकारपुर खां लाड़काणो रेफर कयो वियो, जिन मां हाफ़िज़ अली अकबर शहर, वसीम अली शहर, बाबू शहर जी हालत नाज़ुक ॿुधाई पई वञे। ओॾां राब्तो करण ते हाफ़िज़ अली अकबर शहर जी दुर ॿुधायो त असांजी ज़मीन जो केस कोर्ट में हलंदड़ हो, जेको कुछ ॾींहं अॻु कोर्ट सगोरी फ़ैसिलो असांजे हक़ में ॾेई छॾियो हो। जंहिं बाद अॼु अब्दुर्रहमान शहर जी दुर पुलिस जी मौजूदगी में असांजे मथां सिधी फायरिंग करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में असांजा माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। होॾां JUI अॻवान साईं अब्दुल्ला महर वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वठण बाद लाड़काणा बाईपास ते पुलिस जे ख़िलाफ़ धरणो हणी मेन रोड ब्लॉक करे छॾियो। जंहिं बाद ASP सिटी शिकारपुर सैयद फाज़िल शाह धरणे वारे हंधि पहुची खातिरी कराई त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे हिननि जे मथां FIR दाख़िल कई वेंदी। जंहिं बाद धरणो ख़त्म कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।